असां वेरनि खे वकीलनि जे वाड़े में जीअं साईं जीएम सैयद जीअं शहीद बाबा बशीर खान कुरैशी सिंध जे इश्क आशिक़ शहीद बशीर खान कुरैशी जी 11 वर्सीअ जे में आयल सिंध जा वारसो जीअं साईं जीएम सैयद जीअं शहीद बाबा बशीर खान कुरैशी मुंहिंजी सिंध जा वारसो अॼु शहीद बाबा खे 11 साल गुज़री चुका आहिनि हिन खे सिंध सां इश्क जे ॾोह में ज़हर ॾेई शहीद कयो वियो आहे जंहिंजो केस बि अॼु ताईं दाख़िल न कयो वियो छाकाणि जो सिंध जो इंसाफ़ बि सरकार जे मातहत आहे सिंध में नाइंसाफ़ियुनि जी डिघी तारीख़ मौजूद आहे पर शहीद जो केस तव्हां सिंधी क़ौम जी अदालत में आहे जंहिंसां हिक ॾींहुं तारीख़ ज़रूर इंसाफ़ कंदी मुंहिंजी सिंध जा वारसो शहीद बाबा बशीर खान कुरैशी सॼी उमिरि सिंध लाइ जिदोजहद कई हिन सिंध जे वसीलनि तेल कोयलो गैस समुंड बेटनि जी मालिकी कई धारी आबादकारी सिंधु दरिया जे पाणीअ वारे मसइले ते कराची समेत सॼी समूरी सिंध शहरनि ऐं ॻोठनि जी वारसीअ लाइ सिंध जे रोडनि रस्तनि ते तारीख़ी जिदोजहद कई शहीद सिंध मां क़बाइली जड़ा ख़त्म कराया साईं जीएम सैयद जी वाट ऐं अदम तशद्दुद जे बुनियाद ते कराचीअ में लखे माण्हू गॾु कया जंहिं सबबु शहीद बाबा बशीर खान खे सदाईं सिंध यादि रखे थी असां बि संदसि वाट ते हलंदे सिंध जी वजूद ख़िलाफ़ थींदड़ हर साज़िश ते जिदोजहद करे रहिया आहियूं अॼु संदसि मज़ार ते गॾु थी खेसि क़ौमी सलाम पेश कयूं था मुंहिंजी सिंध जा वारसो जिस कम शहीद बाबा जी अमानत आहे साईं जीएम सैयद जी फिक्री पार्टी आहे जंहिंमें सच्चाई ऐं इश्क जे बुनियाद ते सख़्तियूं हूंदे जिदोजहद करे रहिया आहियूं मुंहिंजे घर खे बार बार टारगेट कयो वञे थो कॾहिं गोलियूं हलाए हिरासा करण जी कोशिश कई पई वञे कॾहिं चढ़ायूं करे गिरफ़्तार कयो वञे थो पर सिंध सां इश्क जे ॾोह में जेलनि ऐं टार्चर सेलनि में वञणु साईं जीएम सैयद ऐं शहीद बाबा जी रवायत सम्झा थो अॼु बि बेरिया टाउन केस में एंटी दहशतगर्दी तौर अदालत में बीठो आहियां केस खां नथो डिॼां मलक लियाज़ इंटरनेशनल फ्रॉडी आहे कराची दुश्मन मंसूबा बेरिया टाउन जोड़े रहिया आहियो हाणे वरी जाम शोरे में बेरिया टाउन 2 जो मंसूबो जोड़ियो वियो आहे जंहिंसां सवे क़दीमी ॻोठ ऐं कब्रिस्तान मसमार थींदा मक़ामी माण्हू दरबदर थींदा तंहिं करे मलक रियाज़ जी गैर क़ानूनी मंसूबनि खे रद्द करे कानून जे कटोरे में आंदो वञे ऐं नाजाइज़ गॾु कयल दौलत हिन जे कब्ज़े में मुतासिर थियल सभिनी ॻोठनि में विराई वञे बलकरिया तोसा बलकरिया सिंध जा वारसो सिंध खिलाफ़ साज़िशूं वधी वयूं आहिनि सिंध खे हथ सां
ॿोड़ियो वियो आहे। अॼु ताईं सवे ॻोठ ऐं लखे माण्हू सख़्त मुतासिर आहिनि। सरकार रुगो रिलीफ ऐं सर्वे कमेटियूं जोड़े करप्शन ऐं बेईमानीअ में पूरी आहे। सरकार खे चिताव थो ॾियां त सिंध में ॿोड़ मुतासिरनि लाइ आयल सॼी दुनिया जा फंड ॿोड़ मुतासिरनि खे ॾिना वञनि। जिन जा घर ॾही पिया आहिनि उन्हनि खे बिना देर घर ठाराए ॾिना वञनि। सिंध जा वारसो सिंध में दारी आबादकारीअ खे सरकार जे सपोर्ट हासिल आहे। सिंधियुनि जी एहतिजाज जे बावजूद सिंध में मौजूदा गैर कानूनी लखें दारियुनि खे नेकाली ॾियण लाइ तयार न आहे। पर सिंधियुनि मथां ज़ोरी ॾाढ जे बुनियाद ते डिजिटल आदमशुमारी मड़े वई आहे, जेका सिंधियुनि खे अक़लियत में तब्दील करण लाइ वक़्त खां पहिरियां कराई पई वञे, जंहिंखे सॼी सिंध रद्द करे थी। सिंध जा वारसो सिंध में बुख बदहाली बेरोज़गारी बदअमनीअ जो तूफ़ान बर्पा कयो वियो आहे। बदअमनीअ सबबि केर बि महफ़ूज़ न आहे। हर रोज़ माण्हू फुरिजी लुटिजी रहिया आहिनि, माण्हू क़तल थी रहिया आहिनि। लाक़ानूनियत जो राज आहे। सिंध में मंशा जो कारोबार सरेआम थी रहियो आहे। नौजवान नस्ल खे तबाह करे रहिया आहिनि। मंशा जे ख़ात्मे लाइ सॼी सिंध में जिदोजहद हलाई वेंदी इंशाअल्लाह। जिंदाबाद। शहीद बाबा जी वर्सीअ में आयल सभिनी कारकुननि आशिकनि खे सलाम थो करियां। हाणे वरी 25 अप्रैल ते सन में रेबर सिंध साईं जीएम सैयद जी वर्सीअ में गॾु थी करे सिंध खिलाफ़ थींदड़ साज़िश ते जिदोजहद जो ऐलान कंदासीं। हिन वक़्तु तमामु ॾुखी सूरत हाल मां गुज़री रही आहे। असां सभिनी खे गॾु थियणो पवंदो, मुतहद थियणो पवंदो। पोइ केरु कहिड़ी बि पार्टीअ सां तालुक़ रखे थो, केरु कहिड़े बि फ़िरके सां तालुक़ रखे थो, हिक प्लेटफॉर्म ते सिंध जे मसइले ते गॾु थियणो पवंदो। तॾहिं वञी पंहिंजा हक़ वठी सघंदासीं ऐं जिदोजहद करे सघंदासीं। शहीद बाबा सॼी उमिरि तव्हां सिंधी क़ौम सां मोहबत कई। उन मोहबत जे ॾोह में शहीद बाबा खे शहीद कयो वियो। शहीद बाबा रोडनि ते हलंदे तव्हां जे लाइ सोचींदे ऐं जिदोजहद कंदे शहीद थी वियो। शहीद चाचू मक़सूद खान कुरैशीअ खे शहीद कयो वियो। असांखे जेलनि में बंदि कयो वियो। असां साईं जीएम सैयद जी उन अदम तशद्दुद जी राह ते था हलूं जेका शहीद बशीर खान असांखे ॾेखारे वियो आहे ऐं उन ते असां हलंदा रहंदासीं। इंतिशार फैलाइण वारा माण्हू मोकिलिया वञनि था, जेके असांजे हिन पुरमन प्रोग्राम खे ख़राब करण जे लाइ। किथे बि सॼी सिंध में असांजो प्रोग्राम थिए थो, उते कुझु माण्हुनि खे पोइ उहे जिन पार्टियुनि सां तालुक़ रखनि था उन्हनि खे बि सुञाणूं था। पर असां इहो नथा चाहियूं। असां चऊं था त केरु कहिड़ी बि पार्टीअ सां तालुक़ रखे थो, केरु कहिड़े बि फ़िरके सां तालुक़ रखे थो, उहो सिंधी आहे। साईं जीएम सैयद जी इन वाट ते जेको हले थो, शहीद बाबा जी जेका असांखे अदम तशद्दुद जी राह ॾेखारे वियो आहे, उन ते हले थो, उहो असांजो भाउ आहे। बाक़ी ईअं न साईं जीएम सैयद जी नगरीअ ते जेको वयो वापरियो तव्हां सभिनी क़ौमी कारकुननि जे अॻियां आहे। उहे ई माण्हू जेके ॿियनि खां फंडिंग था वठनि। असां सभु क़ौमी कारकुन
हर को पाण पुॼे थो अची तव्हांखे सलाम आहे अहिड़ी ॾुखी सूरत हाल में जिथे बुख बदहाली बेरोज़गारी बर चढ़ी वई आहे सिंध जूं न्याणियूं